विरासती अवामी न्यूज़ जी ख़बर जो नोटिस बदका शाख तां 62 ज़मींदार पारां छहियूं ऐं नवलियूं हणी पाणी चोरी करण ऐं शाख जी खाटी न थियण ते पुछड़ी वारे आबादगारनि पारां एहतिजाज करण जी ख़बरूं अवामी न्यूज़ में हलण जो आपाशी खाते नोटिस वरितो। आपाशी खाते जे इंजीनियर इफ्तिखार लांघा हलंदड़ ख़बरुनि जो नोटिस वठंदे फौरी तौर ते हिदायत कंदे 62 ज़मींदारनि पारां लॻायल छहियूं ऐं नोलियूं ख़त्म कराए शाख जी खाटी जो कमु शुरू करायो ऐं बदका शाख जो आपाशी खाते पारां हैवी मशीनरी सां खाटी जो कमु तेज़ी सां जारी आहे। बदका शाख जी खाटी जो कमु हलण ते पुछड़ी जे आबादगारनि में ख़ुशी जी लहर पखिजी वई। इन मौक़े ते आबादगारनि राव शाहनवाज़ फरमान अली वली मोहम्मद ते ॿियनि जो चवणु हो त गुज़िरियल केतिरनि सालनि खां हिन जी ज़रई ज़मीनुनि में बदका शाख जो पाणी न अचण ते आबादगार परेशानी में मुब्तला हुआ। आपाशी खाते पारां शाख मां बासरनि जे पाणी चोरी बंदि करण ऐं शाख जी खाटी करण बहितर अमल आहे। हाणे पुछड़ी जा आबादगार ज़रई ज़मीन में वक़्त सर फसल काहे सघंदा। ॿिए पासे आपाशी खाते जे SDO इस्माइल मौजाई ॿुधायो त बाल हाफ़िज़रनि जे हुकुम ते शाख जी खाटी जो कमु शुरू करायो वियो आहे, जेको जल्द मुकमल करे पुछड़ी जे आबादगारनि खे पाणी ॾिनो वेंदो जीअं हू वक़्त सां पंहिंजो फसल काहे सघनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।